अख जे तारे में सोलर पैनल हणण जूं कोशिशूं अखियुनि में वायरिंग करे इलेक्ट्रोड्स लॻाया वेंदा। साइंसदान हिक अहिड़ी टेक्नोलॉजीअ ते कमु करे रहिया आहिनि जंहिंसां इंसानी अख जे तारे में सोलर पैनल हणी नज़र खे बहाल कयो वेंदो। अहिड़े तसवुर तहत मुहक़िक़ औज़ारनि जी तयारीअ ते कमु करे रहिया आहिनि जंहिंसां अखियुनि जो नूर बहाल करण जी उमीद कई पई वञे। यूनिवर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स जे साइंसदान डॉक्टर ओडो रामर इन्हनि मसइलनि जो हल सोलर पैनल जी सूरत में कढियो आहे। इंसानी अख जी रेटिना ख़ासि सेल्स ते ॿधल हूंदी आहे जंहिंखे फोटो रिसेप्टर्स सॾियो वेंदो आहे। इहे फोटो रिसेप्टर ॿाहिरे माहौल मां अखियुनि ते पवंदड़ रोशनीअ खे सिग्नल्स में तब्दील करे दिमाग़ ॾांहुं मोकिलींदा आहिनि। इन्हनि रिसेप्टर्स जी मदद सां असां ॾींहं ऐं राति में मुख़्तलिफ़ रंगनि या ऊंदाहीअ खे सम्झूं था। अक्सर नज़र जा मसइला जहिड़ोकि रेटिनिtis पिगमेंटोसा ऐं नज़र जी उमिरि सां लाॻापियल नुक़सान इन्हनि फोटो रिसेप्टर्स जे करे थींदा आहिनि। हिन वधीक ॿुधायो त कन में ॿुधण लाइ कोक्लियर इम्प्लांट सर्जरी ॾहाकनि खां कई पई वञे। साॻिए अंदाज़ में साइंसदान डिघे अरसे खां बायोमेडिकल इम्प्लांट्स ते कमु करे रहिया आहिनि त जीअं अखियुनि में ख़राब थियल फोटो रिसेप्टर्स खे बहाल कयो वञे। डॉक्टर रामर मूजिबि बायोमेडिकल इम्प्लांट्स रखण जो हिकु क़ाबिल अमल तरीक़ो इहो आहे त इलेक्ट्रोड्स खे इस्तेमालु कयो वञे त जीअं रेटिना में वोल्टेज प्लस ठाहे सघिजे, पर इन लाइ अखियुनि में वायरिंग जी ज़रूरत पवंदी जेका हिकु तमामु पेचीदा सर्जरी आहे।